ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा असांखे चवनि था कि शांति जी शक्ति सभिनि खां वॾी शक्ति आहे। शांति जी शक्ति में सभु शक्तियूं समायल आहिनि। शांति जे गुण में सभु गुण समायल आहिनि। शांति के असां शक्ति जे रूप में भी कार्य में लगाईंदा आहियूं, तो शांति के असां गुण जे रूप में भी कार्य में लगाईंदा आहियूं। शांति जो गुण अर्थात सदा मन ऐं मुख सां शांत, ॿिया उन्हनि सां सिखनि, उनखे गुण चइबो। शांत सदा रही करे ॿियनि खे शांत रहणु सेखारणु, मन बि शांत मुख बि शांत। भई हिकु ॻाल्हि थींदी आहे त माण्हू सोचंदा आहिनि हाणे छा थींदो, कीअं थींदो, हीअं छो थियो। इहे जॾहिं मन में प्रश्न ईंदा आहिनि त हिनखे चइबो आहे मन में अशांति। इहे माण्हू शोर छो था करनि, हिते छो वेठा आहिनि, हिते ईअं छो था चिल्लाइनि, इहे हिते छो कमु छो था करनि, वेठा छो आहिनि, हेॾा वॾा जी ॻाल्हियूं छो था करनि, न केॾा सारा प्रश्न हूंदा आहिनि मन में। मूंसां ईअं छो थियो, जॾहिं बि छो, छा, कीअं, कॾहिं, इहे मन में प्रश्न उत्पन्न थींदा आहिनि न, त छा थींदो आहे, अशांति मन में शुरू थी वेंदी। जॾहिं बि मन में इहे प्रश्न उत्पन्न थियनि, छो, छा, कॾहिं, कीअं, कॾहिं थींदो, इहे कॾहिं सुधरंदो। कई माण्हू त चईंदा आहिनि ख़ुदि त सुधराना आहिनि। अॼु माण्हू खे ख़ुदि जी कमी नज़र न ईंदी आहे, ॿिए जी कमी जल्दी नज़र ईंदी। अॼु माण्हू ॿिया माण्हू कुझु करनि था त माण्हुनि खे उहो ग़लति जल्दी थो लॻे, लेकिन उहे ख़ुदि करनि था त उन्हनि खे ग़लति नथो लॻे, है न। ॿिए जे लाइ चईंदा इहे कॾहिं सुधरंदो, इहे हीअं छो थो करे, इहे चयो छो थो मञे। हमेशह यादि रखो कि इहो भॻवानु चईंदो आहे कि कोई बि ग़लति इंसान ॿिए ग़लति खे सुधारे न सघंदो आहे। अॼु अगरि माउ पीउ उलट सुलट खाईंदा आहिनि, माउ पीउ जो रहन सहन ठीकु न आहे, त उहो ॿार खे कॾहिं बि सिखाए न सघंदा आहिनि। हा, ॿार आपे ई कुझु सिखे, उनजा गुण अगरि पहिरों खां ई संस्कार सुठा आहिनि त अलॻि ॻाल्हि आहे। ॿार ॾिसो कई बार थींदो न, चईंदा आहिनि हीअ मुंहिंजी ॿुधंदो ई न आहे, ऐं हुनजी ॿुधे थो, है न। मुंहिंजी नथो ॿुधे, हुनजी ॿुधे थो। अक्सर करे माउ पीउ जी कोई न ॿुधंदो आहे। छो? ॾाढा घटि माण्हू माउ पीउ जी ॿुधी सघंदा आहिनि। छो जो माउ पीउ न मोहवश पालंदा आहिनि, ऐं मोह विकार हूंदो आहे। ऐं माउ पीउ चईंदा आहिनि कि मुंहिंजो ॿारु आहे, हीअं थिए,
त इहे ग़लति ॻाल्हि आहे। हर हिक खे आज़ादी प्रिय आहे। अॼु तव्हां ॿार खे चईंदव न, कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे अगरि उनजी इच्छा आहे त कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे उहा चीज़ खाइण लाइ मना न करणी खपे। अॼु कोई सिगरेट पींदो आहे, अगरि असां हुनखे मना कंदासीं त ॿाहिरि वञी लिकी करे पी ईंदो। जेसिताईं हुनखे सम्झ न ईंदी कि इहे सिगरेट पीअण सां मुंहिंजो शरीर ख़राबु थींदो। अॼु असां ॿारनि खे मना कंदा आहियूं कि चॉकलेट न खा, इहे न खा, इहे न खा, त पंहिंजे ॿारनि खे न घर में ई विहारे रखो। छोजो ॿार ॿाहिरि वेंदो, स्कूल में ॿार चॉकलेट खाईंदा ई आहिनि, खणी ईंदो, है न। ॿार जी नज़र वई त उनखे बि इच्छा त थींदी। कई बार ॿारनि खे माण्हू फसाईंदा कीअं आहिनि। अॼु ॿार जी इच्छा आहे मां चॉकलेट खायां, उनखे मम्मी पापा नथो खाइण ॾे, उनखे ॿियो चईंदो हल मां तोखे चॉकलेट वठी ॾींदुमि, हा फटाफट वेंदी, मम्मी खे न ॿुधाइजां, वेंदो। कई बार पोइ ग़लति बि थी वेंदो आहे माण्हुनि सां, है न। त ॿार खे कंहिंखे बि असांखे कोई अगरि कुझु करणु चाहे थो, अच्छा तोखे ईअं करिणो थी, ठीकु आहे भई कर, असांखे पतो आहे उहो ग़लति ॻाल्हि आहे, लेकिन साथ साथ असांखे भॻवान खे बि यादि करिणो आहे, हुनखे हुन ग़लति ॻाल्हि सां छुड़ाइणो बि आहे। ॿार जी सिगरेट जी आदत पई, चल ठीकु आहे, तूं सिगरेट पीअंदो आहे, तूं नॉनवेज खाईंदो आहे, खा, त उहो खाए, तव्हां पंहिंजे भॻवान खे यादि करो। हुन चीज़ सां हुनखे घृणा नफ़रत अची वेंदी। माण्हू भॻवान जी शक्ति खे यूज़ न कंदो आहे, क्रोध जी शक्ति खे यूज़ करे थो। तव्हां ॿारनि खे चईंदव ॾिस तूं इहा खाईंदे न त तुंहिंजा वार घटि थींदा वेंदा, तुंहिंजी स्किन ते निशान ईंदा, ॿार डिॼी करे तव्हां सां न खाईंदो। तव्हां ॿाहिरि वञो काॾे, चीज़ खणी खाई वठंदो। तव्हां घर में बि न रखंदव त आस पड़ोस वारा अगरि उनखे खाराईंदा त उन्हनि वटि हली वेंदो। छोजी इच्छा त आहे ई सही, थोरो सो वॾो थींदो, पैसा मिलंदसि, ख़र्ची मिलंदी, ॿाहिरि वञी खाई ईंदो, पोइ तव्हांखे ज़्यादा बुरो लॻंदो। तंहिंखां त साम्हूं ई खाए न, साम्हूं ई वेही सिगरेट पीए, साम्हूं ई वेही नॉनवेज खाए, साम्हूं ई वेही दारू पीए, न कम से कम साम्हूं त हूंदो न। ॿियो कोई उनखे पटाए करे, लालच ॾेई करे उनखे हल तुंहिंजी माउ पीउ नथो खाइण ॾे, मां थी ॾियां, हू पंहिंजो करे वठे त। तंहिंखां त मां ॿारनि खे चओ चल तूं खाए थो हिते ई खास, कम से कम तव्हांजे छत्र छाया में त रहंदो न, तव्हांजो त थी करे रहंदो न। कल्ह चाचो मामो हुनखे वेही करे चॉकलेटियूं खाराए, इहे खाराए, मम्मी नथी ॾियो, चाचे मामे जी थी वेंदी। न ॾिसो दुनिया में माण्हू एॾो कुझु ॾिसे थो, सम्झे थो, लेकिन माण्हुनि जे प्रभाव में अची करे कोई चईंदो मां त पंहिंजे ॿारनि खे चॉकलेट ॾींदी ई न आहियां, बसि अॼु खां मुंहिंजो ॿारु, मां बि न ॾींदमि। प्रभाव में न अचो। अॼुकल्ह घर छो था बिगड़नि? फ़ोननि जे कारण। पंहिंजे घर वारनि खे ॾिसो, तव्हांजे घर वारनि जो नेचर कीअं आहे, ऐं असांखे उन्हनि जे नेचर खे ॾिसी करे कीअं सोचे सम्झी करे हलणो आहे, शांती सां हलणो आहे, है न। कीअं असांखे मिली जुली करे रहणो। हुनजो ॿारु चॉकलेट नथो खाए, छो नथो खाए, हाणे पूरी कहानी त असां ॿुधी न। हू पंहिंजे ॿार खे सदा पाण सां गॾु रहंदी आहे, तव्हां त हेॾे होॾे घुमो फिरो था ॿारनि खे अकेलो छॾे, पोइ ॿार खे बि इच्छा थींदी, वॾो थींदो धीरे धीरे वठी ईंदो, तव्हांखे छा पतो पवंदो। त इहे ॿारनि खे हिक ॿिए खे, चाहे नुंहुं आहे, चाहे ॿार आहे, चाहे कोई बि आहे, चाहे पति छो न आहे, पति चए मूंखे सिगरेट पीअणो, हल पी तूं वञ, कम से कम तव्हां सां ॻाल्हियूं त कंदो, उहो तव्हांखे ॿुधाईंदो त सही, न त तव्हां चईंदो न सिगरेट न पी, हीअं न कर, पींदे त मूंसां न ॻाल्हाए।
पोइ अगरि हुनखे सिगरेट ज़्यादा प्रिय हूंदी त बाड़ में वञे ज़ाल, बाड़ में वञनि ॿार, है न। छोजी अॼु माण्हू खे कंहिंखे आदत, हाणे वॾी ॻाल्हि छोड़ो, तव्हां शुगर ई ॾिसो, तेल अॼुकल्ह तव्हां टीवी में ॾिसंदव, माण्हू ॾिसो कीअं कीअं भाॼियूं में सुइयूं विझी करे उन्हनि खे ठाहिनि था, आर्टिफिशियल, हर हिकु चीज़ में मिलावट आहे। तव्हां चओ था चॉकलेट खाइण सां ईअं थींदो, नमकीन खाइण सां ईअं थींदो, अॼुकल्ह त तव्हांजी भाॼियुनि में ई अलाए छा छा मिली करे थो अचे। माण्हू त सोचे थो असां ताज़ी भाॼियूं था खायूं, पर उन्हनि में अहिड़ी दवाइयूं मिलियल आहिनि जो चॉकलेट बीड़ियुनि सां जो बीमारी थींदी न, उहो उन्हनि सां बि थी सघंदी आहे। त हिन करे अॼुकल्ह कुझु बि खाओ, लेकिन भॻवान जी यादि में खाओ। ऐं कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे अगरि उन्हनि खे इच्छा आहे त चल ठीकु आहे, मां ई तोखे रोज़ु चॉकलेट खाराईंदमि, बसि एतिरी खाईंदासीं, है न, एतिरी चॉकलेट खाईंदासीं, एतिरी नमकीन बि खा तूं। तव्हां खां ख़ुदि खां घर में त माण्हुनि खे पुॼे नथो ठाहिण, घर में ठाहींदा चईंदा अरे एॾो तेल ख़र्चु थींदो, एॾो गैस ख़र्चु थींदो, एॾी महिनत करां ऐं 2 ॾींहंनि में नमकीन ख़तमु, वरी ठाहियां, त पुॼे त अथो न। तव्हांखे इच्छा बि थिए थी न, भई अगरि माउ पीउ, ॾाढी गहरी ॻाल्हि आहे, तव्हां कॾहिं बि घर में अगरि हिकु ॼणो बि नमकीन जो शौक़ीन हूंदो, सम्झो पीउ आहे, मां चए थी मुंहिंजी धीअ न खाए, पीउ जी आत्मा त खाए थी न, पीउ जी आत्मा जी इच्छा त थिए थी न, त घर में उहो नमकीन जा वाइब्रेशन त फैलंदा आहिनि न। पोइ ॿार बि तव्हां सां गॾु रहे थो त हुनखे बि त वाइब्रेशन ईंदो न। तव्हां चओ था असांजा ॿारनि जा सोच बोल कर्म असां जहिड़ा थियनि, त उहो चाहियो था की मुंहिंजो ॿार बि मूं जहिड़ो थिए, त तव्हांखे नमकीन खाइण जी इच्छा थिए थी त ॿार खे बि थींदी। त हीअ ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। माण्हू बसि मुंहुं सां अॼुकल्ह बसि मां हिन जी माउ आहियां, पीउ आहियां, बसि डॉक्टर ईअं चए थी, मुंहिंजी साहेड़ी ईअं कंदी आहे, मुंहिंजी भाभी ईअं कंदी आहे, मुंहिंजी मम्मी ईअं कंदी आहे, बसि पूरो घर ई ख़राबु करे छॾींदा आहिनि। घर में ॾिसो तव्हांजे पति जो नेचर छा आहे, तव्हांजे ॿारनि जो नेचर छा आहे, तव्हांजे ॿारनि जी इच्छा छा आहे, तव्हांजे पति जी इच्छा छा आहे, ससु सहुरे जी इच्छा छा आहे, उन अनुसार घरु हलंदो आहे, या तव्हांजी साहेड़ियुनि भाभियूं तव्हांजी माउ पीउ डॉक्टरनि जे हिसाब सां दुनिया हलंदी न। अॼुकल्ह त डॉक्टर बि न चई सघंदा, छो जी डॉक्टर खे बि पतो आहे की दुनिया में केॾी मिलावट हले थी न। अॼुकल्ह त डॉक्टर बि पंहिंजी जेब जे लाइ कुझु बि करे सघंदा आहिनि। चईंदा तव्हांजी हिकु किडनी ख़राबु आहे, चलो ऑपरेशन करायो, त हिकु शरीर जे अंदरि कुझु ऑर्गन कढी बि छॾंदा, तव्हांखे पतो बि न लॻंदो। विकण था पोइ छा कंदा, अरे तव्हांजो उहो ख़राबु हुयो इन करे असां कढी छॾियो, पोइ छा कंदव। त हिन समय जेतिरो भॻवान भरोसे हलंदव न ओतिरो, छो जी हर जॻह कूड़ भ्रष्टाचार आहे। खाइण में ॾिसो, स्कूलनि में ॾिसो, संबंधनि में ॾिसो, दुनियादारी में। तव्हां भॻवान खे यादि करे, सुबुह जो उथंदे अखि खोलंदे भॻवान खे यादि करो, भॻवान खे यादि करे पंहिंजी दिनचर्या शुरू करो, ताकि कॾहिं तव्हां धोखाधड़ी में न फंसो, कॾहिं तव्हांखे कोई धोखे में न फसाईंदो, है न। कॾहिं तव्हां कुझु खाईंदव बि भॻवान जी यादि सां न, त बि बुरो न थींदो। हीअं न पंहिंजे ॿार चॉकलेट इच्छा थी थिए त तव्हां उन्हनि खे ॾाढी सारी वठी ॾियो न, तव्हां ई नियम ठाहे छॾियो न, भई ठीकु आहे रोज़ु खाईंदासीं, रोज़ु तोखे असां चॉकलेट खाराईंदासीं, तोखे कहिड़ी खाइणी थी ॿुधाए, त हुनजी दिलि बि ख़ुशि थिए। अॻियां खां कॾहिं हुनखे कुझु खाइण जी इच्छा थिए त उहो तव्हां वटि बेझिझक अचे, न की ॿियो माण्हू हुनखे चए हल मां तोखे चॉकलेट थो वठी ॾियां। त ईअं ई त ॿार फसंदा आहिनि न, है न। हिन करे कॾहिं बि ॿारनि जी कोई इच्छा आहे, कई बार थींदो आहे की असां हुन समय ॿार खे न वठी ॾेई सघंदा आहियूं, हुनजी उमिरि न आहे,
त हुनखे सम्झायो, भई तूं त सही थो चए, असां तोखे ज़रूरु वठी ॾींदासीं, लेकिन हाणे तूं इहे वठि, तूं जॾहिं एतिरे उमिरि जो थी वञे, ईअं थी न, त तोखे वठी ॾींदासीं। ॿार छा अॼुकल्ह हर हिक खे न सम्झाइणु ॾाढो मुश्किल कमु आहे, लेकिन अगरि तव्हां भॻवान जी मदद वठंदव न त ॾाढो आसान। हिन समय तव्हां अगरि चाहियो मां पंहिंजे ॿार खे पालां, तव्हां न पाले सघंदव। वैसे बि तव्हां चओ था सभु कुझु भॻवान ॾिनो अथई, त इहे ॿार बि भॻवान ई, आत्मायूं बि भॻवान जी आहिनि। भॻवान भरोसे हलो, तव्हां उन्हनि जी इच्छाउनि खे बि भॻवान खे चओ तव्हांजो ॿारु इहे घुरे थो, लेकिन इहो ठीकु न आहे, त हुन में बि तव्हांखे भॻवानु मदद कंदो। ऐं पहिरीं ॻाल्हि आहे कि ग़लति इंसानु माण्हुनि खे सिखाए ई न सघंदो आहे। अॼु माण्हू छो चईंदा आहिनि असांजी कोई ॿुधे नथो, हिन जी त ॿुधे थो, या त उहो साम्हूं वारो मोहवश नथो चए, या त हुनजी भावना सुठी आहे कि इहो इंसानु सुठो थी वञे, इहो ॿारु सुठो थी वञे, मुंहिंजोपन हिकदमि ख़तमु थी वञे, त तव्हां ॿिए खे शिक्षा ॾेई सघंदव। या तव्हां जो हुन ॿार खे सिखाइणु चाहियो था उहो तव्हां में ई कमी आहे, त तव्हां हुनखे कीअं सिखाए सघंदव। माण्हू त चईंदा आहिनि असांखे पतो आहे असां में कमी आहे, लेकिन असां चाहियूं त असांजा ॿार ईअं न रहनि, त उहो थी न सघंदो आहे न। उहो जॾहिं हुन आत्मा जो अगरि भाग्य हूंदो, या कोई हुनखे ॿियो इंसानु सुठो मिली वियो सम्झाइण जो, ऐं हुनखे हुन सां सिखण जो उहो तरीक़ो बि अची वियो, त उहो हुनखे सम्झाए सघंदो, न त न सम्झाए सघंदो। त जीअं गाॾी हले थी उहो हलणु ॾियो। छो जी तव्हां चईंदा असांजा ॿार हीअं ठहनि, असां न ठाहियूं, त उहो बि एडजस्ट न थी पाईंदो, है न। अॼु माण्हू सोचे असां त कार न हलाई, असांजा ॿार त हलाइनि। अॼु कार हलाईंदो हुनखे थोरो अहंकार ईंदो, थोरो वॾोपन ईंदो, थोरो कलयुगी दुनिया आहे न। थोरा कार हलाइण खां पोइ ॿिया शौक़ जागृत थी विया त मुसीबत थी वेंदी, है न। हिन करे हर हिकु इंसान जो ॾिसो, हर हिकु इंसानु कुझु प्राप्त करे मर्यादाउनि में हले न हले उहो असांखे पतो न आहे, न। त मर्यादाउनि में हलणो खपे। मर्यादा इन करे न ॿारनि खे सिर्फ़ु पढ़ाई 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 जे मथां ध्यानु न खिचवायो, थोरो उन्हनि खे भॻवान जे बारे, भॻवान जो बि असांखे लड़ाई झगड़े वारा न ॿुधायो। हिन हीअं लड़ाई कई, हिन गुरू हीअं कई, हिन कृष्ण कंस खे मारी, लड़ाई झगड़े वारी ॻाल्हियूं न ॿुधायो ॿारनि खे, सुठी शिक्षाऊं ॿुधायो। थोरो समय उन्हनि खे भॻवान खे यादि करण लाइ बि समय ॾियो। सुबुह खां राति ताईं भागम दौड़ी में जीवन न वञे, अंत में इहा पढ़ाई कम में न ईंदी आहे, अंत में पैसो कमु न ईंदो। अंत छा, कॾहिं बि दुख आहे, कॾहिं बि परेशानी आहे, है न। स्कूल में टीचर कुझु चई छॾियईं, मार्क्स घटि थी विया त ॿारनि जो दिमाग़ु थोरो डिस्टर्ब थी वेंदो आहे, या कोई प्रॉब्लम अची वई त माण्हुनि जी लाइफ में थोरी डिस्टर्बेंस थी वेंदी आहे। सिर्फ़ु हीअ असांजो परिवार, पढ़ाई, पैसो, खाइण पीअण खां थोरो भॻवान खे बि पंहिंजो पीउ सम्झो न। न सिर्फ़ु देहधारी माउ पीउ त अविनाशी आहिनि, अॼु आहिनि कल्ह न आहिनि, हूंदे उहे बि न आहिनि, है न। देहधारी माउ पीउ अगरि असां सां आहिनि त ठीकु आहे, न आहिनि त मुसीबत में त कोई देहधारी बि कमु न ईंदो। मुसीबत में त उहो वैसी बि कलयुगी दुनिया, अॼु तव्हां सां माण्हू सुठी रीति हले थो, कल्ह तव्हांजे मथां कोई मुसीबत आई न, सभु माण्हू किनारो करे वठंदा आहिनि, सोचंदा आहिनि किथे असां फसी न वञूं, किथे असांखे पैसा न ॾियणा पवनि, किथे असां हिन वरी इहो करिणो पवंदो, इहो करिणो पवंदो, है न। त हुन समय सभु किनारो थी वेंदा आहिनि, ॾाढा थोरा माण्हू उन्हनि जो मददगार थींदा आहिनि, उहो बि पतो लॻो अलाए कहिड़ो स्वार्थ आहे जो मदद करनि था। कलयुगी दुनिया आहे, कुझु बि थी सघंदो आहे। असां ईअं सोचो न, असां हमेशह पॉज़िटिव सोचो, लेकिन भॻवानु सेखारींदो आहे कि भले तव्हां
ॿियनि जी मदद त वठणी आहे, देहधारी मदद कंदा, लेकिन विश्वास हिक में रखिणो खपे भॻवान में कि भॻवान ई मुंहिंजी हिननि द्वारा मदद कराए थो, त असां हुन देहधारियुनि में न फंसदासीं। कल्ह जो उहो बि असांजी मदद न करनि ऐं असां भॻवान सां बि न जुड़ा रहूं त पोइ त प्रॉब्लम थी वेंदी न। हिन करे न हिकु अविनाशी साथी भॻवान खे पाण सां गॾु रखिणो आहे। पोइ भॻवान खे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहो, पोइ भॻवानु जंहिं द्वारा बि असांखे मदद करे त असांखे हुन माण्हू जो शुक्रिया त चलो हा मंदासीं सही, लेकिन पहिरियों भॻवान जो शुक्रिया मंदासीं। छो समय अहिड़ो थी वियो आहे न कलयुगी दुनिया में, त हिन करे भले तव्हां कंहिंजी स्थूल रीति सां अगरि कंहिंजी मदद नथा करे सघो त दुआ त करे सघंदा आहियो, हुन जे लाइ प्रार्थना त करे सघंदा आहियो, है न। बाबा चवनि था शांती जी शक्ति ॾाढी वॾी शक्ति आहे। अगरि तव्हां शांती सां जीवन में शोर शाह हीअं हूअं हिननि ॻाल्हियुनि में न फंसी करे, चलो कोई बि ॻाल्हि आई न, अची वई उहा त बाढ़ अचणी हुई उहा त अची वई, भूखमारी अचणी हुई उहा त अची वई, तपत अचणी आहे उहा अची वई, लड़ाई थी वई उहो थी वई, हाणे छा करिणो। हिकु त पहिरियों खां ई असांखे संभली करे रहणो आहे कि लड़ाई थिए ई न, भुखमरी जहिड़ा दुनिया में हालात थियनि ई न, क्रोध अचे ई न, या त पहिरियों खां ई सोचे रखो। ऐं परिस्थिति कॾहिं थींदो न असां अच्छा भला हलूं त अचानक अहिड़ी परिस्थिति छो ईंदी आहे, छो कॾहिं बि असांजो कोई हिसाब किताब साम्हूं अची वेंदो आहे। माण्हू चवंदा कुझु बि न हुयो, असां सभु शांती सां वेठा हुआसीं, शांती सां सभु हले, पोइ अचानक इहे थी वियो, त अचानक असांजो कोई करम भोग साम्हूं अची वेंदो आहे, असांजो कोई हिसाब किताब, सम्झो असां अगरि कंहिंखे चीज ॾिनी आहे, हुन चई मां यूज़ करे तव्हांखे ॾेई वेंदमि, हाणे असांखे उहो ॿुधाए त न वियो कहिड़े टाइम ते ॾेई वेंदमि, चई लेकिन ॾींदमि मां तव्हांखे वापसि तव्हांजी चीज, मूंखे बसि हिन कम लाइ खपे। असां सोचो हा भई ठीकु आहे, 2-3 ॾींहंनि में ॾेई छॾंदो, उहो अचानक कंहिं ॾींहुं आयो ॾियणु, त असां छा चईंदासीं, अरे मूंखे त पतो ई न हुयो तव्हां हीअं ईंदव, अच्छा ठीकु आहे चलो। त ईअं ई असां अगरि कंहिंखे दुख ॾिनो आहे पिछले जन्मनि में या हिन जन्म में बि, त अचानक ई उहो असांखे दुख ॾियणु अची वेंदो, असां छा चईंदा आहियूं हुन मूंखे दुख ॾिनई मतिलबु कोई चीज थोरी आहे जो ॾिनई, है न। लेकिन असांजी भाषा त इहा ई आहे कि हुन मूंखे ॾिनई त वठणी पवंदी, तव्हांखे केरु थो चए इहे ख़राबु चीज़ वठो, लेकिन तव्हां वठी करे रखी छॾी मन में, तव्हां अञा ताईं सोचो था हुन मूंखे दुख ॾिनो अथई, हुन मूंखे दुख ॾिनो अथई, हुन मूंखे दुख ॾिनो अथई, त तव्हां वटि भारीपन थी वियो न, छो जो तव्हां दिमाग़ में रखियो आहे, त हुनखां वठो ई न पहिरीं ॻाल्हि त। लेकिन तव्हांखे सुठो थो लॻे, माण्हू खे दुखी थियण बि सुठो लॻंदो आहे, पोइ माण्हुनि खे ॿुधाइण बि सुठो लॻंदो आहे, ॾिस हुन मूंखे एॾो दुख ॾिनो अथई, त माण्हू तव्हां ते रहम कंदा, दया कंदा, भॻवान खे बि चईंदव, भॻवान जी बि रहम दया मांगदव जीअं त। पर समझदार व्यक्ति जीअं भॻवानु आहे, उहो असांखे चए थो अगरि तव्हां भॻवान, वैसे त भॻवानु मथे रहंदो आहे, लेकिन हाणे त भॻवानु हेठि अची चए थो, कोई ॿार हुनखे चए बाबा हुन मूंखे दुख ॾिनई, त भॻवानु त चईंदो न भई तूं छा थो चए, ॾिस तूं छा थो चए, हुन तोखे दुख ॾिनई, तोखे कोई कचिरो ॾेई त तूं वठंदे, त हुन तोखे 2-3 ॻाल्हियूं बुरियूं चयईं, जंहिंसां जंहिंखे मन में सोचण सां, बुद्धि में रखण सां तव्हांखे दुख थिए थो, त उहो ॻाल्हियूं रखो ई न। पहिरीं ॻाल्हि त हुनखे वठणु मतिलबु दिमाग़ में विहारणु, के तव्हांखे चई इन जो त दिमाग़ ख़राबु आहे, इहा त पागल थी वई आहे,
है न। हुन चई तव्हां कननि सां ॿुधियो, लेकिन तव्हां हुनखे दिमाग़ में न रखो। 2 कन छो ॾिना आहिनि? हिकु कन सां ॿुधो, ॿिए सां कढो। विच में असांजी आत्मा रहंदी आहे, हिते मस्तक जे विच में। हिकु कन सां ॿुधूं था, अगरि आत्मा जज कंदी इहा ॻाल्हि ख़राबु आहे, हल कढ ॿाहिरि। मां कोई पागल थोरी आहियां, मुंहिंजो दिमाग़ थोरी ख़राबु थियो। असांखे चइणो बि न आहे। साम्हूं वारो तव्हांखे चए थो तव्हां त पागल आहियो, तव्हांजो त दिमाग़ ख़राबु आहे, त मां दिमाग़ में ॻाल्हि वई, अरे हीअ त ठीकु न आहे, कढो ॿाहिरि, भले चइनि ॾिस हिनखे। असांजो चहिरो बि चेंज न थियणो खपे। कीअं मूंखे छा थो चए, अलाए कंहिंखे थो चए। ये अभ्यास करणो आहे। तॾहिं तव्हां कॾहिं न चईंदव कि हिन मूंखे अहिड़ा बुरा शब्द चया अथई, हिन मूंखे दुख ॾिनो अथई, हिन फलानो फलानो फलानो, है न। त असां पंहिंजे शब्दनि खे बि ध्यानु ॾियूं कि हिन मूंखे दुख ॾिनो अथई, त तव्हां केॾनि सालनि जो दुख बुद्धि में रखी वेठा आहियो, त परेशानी त थींदी न, बोझ त चढ़ंदो न। त बाबा असांखे चवनि था, हिन करे भॻवान जो असांखे सुठो सुठो ज्ञान ॾींदो आहे, सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, उहो दिमाग़ में रखो। भॻवानु चए थो तव्हां मुंहिंजा सुठा ॿार, प्यारा ॿार, ॾाढा समझदार ॿार आहियो। त भॻवान जी ॻाल्हि असांखे बुद्धि में विहारणी आहे कि मां भॻवान जो ॾाढो समझदार ॿार आहियां, सुठो ॿार आहियां, है न। पोइ कोई तव्हांखे कुझु बि चए, तव्हां पागल आहियो, तव्हांजो दिमाग़ ख़राबु आहे, लेकिन असांजी बुद्धि में छा हुजिणो खपे, मां भॻवान जो ॾाढो सुठो ॿारु आहियां। भॻवानु असांजे अंदरि न आहे, मुंहिंजे अंदरि मुंहिंजी आत्मा आहे, मां आत्मा हिन शरीर में वेठी आहियां, मां भॻवान जो ॾाढो सुठो ॿारु आहियां, शक्तिशाली ॿारु आहियां। पोइ माण्हू कोई बि चईंदो रहे, असांजो छा मतिलबु। त ईअं असांखे जीवन में सदा ई मन खे शांति रखण लाइ परमात्मा ज्ञान बुद्धि में हुजे, त जेतिरो असां शांति रहंदासीं न, मन बि शांति, मुख बि शांति, ओतिरो असां में सभु शक्तियूं अची वेंदियूं, सभु गुण बि अची वेंदा। असां जीवन में ॾाढा सुखमय थी वेंदासीं, ॾाढो सुठो जीवन थी वेंदो, है न। ॻाल्हि आई सेकेंड जी ॻाल्हि ईंदी आहे, आई त थी त वियो, नुक़सानु त थी वियो, बारिश आई, बाढ़ आई, सभु नुक़सानु त थी वियो। हाणे सोचूं छो, काश मां हुनखे हेॾे रखां आहियां, हीअं करां आहियां त ख़राबु न थिए। अरे थी वियो न, हाणे अॻियां छा करिणो आहे। तॾहिं सम्झो तव्हां पंहिंजे मन खे शांति रखो, मुख खे शांति रखंदा न, तॾहिं असांजी आत्मा में शक्ति ईंदी, तॾहिं सम्झो असां जीवन में अॻियां वधी सघंदा आहियूं। ऐं कॾहिं बि कंहिंखे स्ट्रिक्टली असांखे मना न करिणो आहे कि इहे न कर। ग़लति ॻाल्हि बि हूंदी आहे न, हुनखे बि तरीक़े सां सम्झायो, भई ठीकु आहे तूं ईअं कर, लेकिन ॾिस हिन में न ईअं नुक़सानु थी वेंदो। भई ठीकु आहे तोखे चॉकलेट खाइणी थी त तूं खा भले, अहिड़ो ॿारनि खे सेखारियो, लेकिन अगरि चॉकलेट ज़्यादा खाईंदा आहिनि न त हीअं थी वेंदो। पोइ अगरि ॿारु चए हा ठीकु आहे हीअं थी वेंदो त मां न खाईंदमि, अगरि समझदार हूंदो त कंहिंखां बि न खाईंदो, तव्हांजे पुठियां बि न खाईंदो, लिकी करे बि न खाईंदो, अगरि हुनखे सम्झ में अची वेंदो। पोइ तव्हां चेक करो हिनखे ॻाल्हि सम्झ में आई आहे या लिकी करे खाए थो। अगरि तव्हांखे पतो लॻियो इहे लिकी करे खाए थो त हुनखे कल्ह खां ख़ुदि ई वठी ॾिजो, अॼु खां ई वठी ॾियो। अगरि उहो समझदार सम्झी वियो, हा ठीकु आहे न खाईंदमि, हिन सां ईअं थींदो आहे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। न त हुनखे ॾियो ऐं पोइ भॻवान सां प्रार्थना करो हिनखे बि सम्झ अची वञे कि चीज़ सुठी न आहे। बाक़ी गुस्सो करे ज़बरदस्ती असां हुनखे रोकूं, है न, इन सां छा थींदो, ॿारु ॿिए जे हथ हली वेंदो, खाईंदो त सही हो, या चोरी करणु सिखी वेंदो, या लिकाइणु सिखी वेंदो, या ॿिए जे घर में वञी करे खाई ईंदो।
अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना शांति जी शक्ति द्वारा असंभव खे संभव करण वारा सहज योगी ठहो। सहज योगी मतलब इजी तरीक़े सां भगवान खे यादि करणु। बाबा चवनि था शांति जी शक्ति सभिनि खां वॾी शक्ति थींदी आहे। शांति जी शक्ति सां ई सभु शक्तियूं निकितियूं आहिनि। जेतिरो ॾिसो साइंस वारा बि कुझु इन्वेंशन कंदा आहिनि न, त शांति में इन्वेंशन कंदा आहिनि। त शांति रहंदासीं न, जेतिरो असांजो मन ऐं मुख शांति रहंदो ओतिरो परमात्मा जी ज्ञान जी टचिंग असांखे थींदी कि हिन ॻाल्हि में छा करो। ओतिरो असां सहज ई भॻवान खे यादि करे सघंदासीं ऐं भॻवान खां शक्ति वठी सघंदासीं। स्लोगन आहे वाणी द्वारा सभिनि खे सुख शांति ॾियो त गायन योग्य थी वेंदो। ॾिसो ईअं न सम्झो सिर्फ़ु भॻवान जा ई गायन थींदो आहे, तव्हांजो बि गायन अर्थात तव्हांजी बि माण्हू महिमा कंदा आहिनि न, है न। लेकिन असांजी महिमा कॾहिं कंदा, जॾहिं असां ॿियनि खे सुख शांति ॾींदासीं। त जेतिरो असां ॿियनि खे सुख शांति ॾींदासीं त असांजो गायन आपे ई थी वेंदो। मांगणो न पवंदो, चइणो न पवंदो कि मां एॾो सुठो कयो, मुंहिंजी के तारीफ़ न कई। तव्हां पंहिंजी शुभ भावना सां सुठी वाणी मन में शुभ भावना सां कर्म कंदा हलो, माण्हू तव्हांजी आपे ई महिमा कंदा। अच्छा, ओम शांति।